अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, शाद ऐं आबाद हूंदा। त हिन खां अॻी क्लास जेका मूं कई हुई एडोब इलस्ट्रेटर जी, उहा मूं तव्हांखे हुन में एडोब इलस्ट्रेटर जे हिन मेन्यू जे बाबति ॿुधायो हुयो ऐं हुन खां पोइ अॻिते हलियासीं ऐं मूं तव्हांखे ॿुधायो वर्क स्पेस जे बारे में। ठीकु आहे। ऐं हुन में जेका आख़िरी शइ मूं तव्हांखे ॿुधाई हुई त तव्हां हिन में पंहिंजो हिन एडोब इलस्ट्रेटर में तव्हां पंहिंजो कस्टमाइज तव्हां पंहिंजो वर्क स्पेस क्रिएट करे सघो था। ठीकु आहे। जीअं मुंहिंजो वर्क स्पेस आहे, ठीकु आहे, कलीम तुनियो, ऐं इन में तव्हां जेके शयूं रखणु चाहियो या जेके शयूं तव्हांखे ज़रूरत में न आहिनि, जीअं फर्ज़ कयो मूंखे हीउ लिंक वारो जेको हीउ पैनल आहे इहो ज़रूरत में न आहे, मूंखे न खपे, मां कढी छॾियो। ठीकु आहे। ऐं हीउ कम में ईंदो आहे ट्रांसफॉर्म, अलाइनमेंट, पाथ फाइंडर, इहे कम जा जेको आहे पैनल आहिनि इहे कमु ईंदा आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां कढणु चाहियो, ट्रांसपेरेंसी असांखे कमु ईंदी आहे, अपीयरेंस कमु ईंदो आहे, सेपरेशन व्यू इन जी एॾी का ख़ासि ज़रूरत न पवंदी आहे, पर हीअ बि कमर्शियल टूल आहे, इहो अॻिते हली तव्हांखे जेको आहे सो मां ॿुधाईंदुमि। ठीकु आहे दोस्तो। त हीअ बि मूं कढी छॾियो। हाणे ॾिसो त हिन में वर्क स्पेस में जॾहिं मूं पंहिंजो हिकिड़ो वर्क स्पेस क्रिएट कयो आहे मां पंहिंजे नाले सां, उनजी मूं पंहिंजी हिकु क़िस्म जी सेटिंग रखी आहे। इन में मां जेकॾहिं चाहियां ही पाथ फाइंडर टूल हिते रखणु चाहियां, ठीकु आहे, अलाइनमेंट टूल हिते रखणु चाहियां, हिन सां गॾु हिते रखी सघां थो। ठीकु आहे। हीअ टूल मां हिते रखणु चाहियां, हिते रखी सघां थो। हाणे फर्ज़ कयो जेकॾहिं को अहिड़ी का ॻाल्हि थिए थी जो तव्हांजो वर्क स्पेस जेको आहे हिकदमि पंहिंजो जेको इंटरफेस आहे हीउ पंहिंजो इलस्ट्रेटर जो, इहो जेकॾहिं कॾहिं चेंज बि थी वञे थो, मिसाल आहे हिकिड़ो इहो लेआउट ते मां क्लिक कयो, हीउ ॾिसो टोटल मटिजी वियो, त तव्हां वापसि विंडोज़ में वञी करे ऐं हितां वञी करे हीउ वापसि तव्हां पंहिंजो वरी वापसि तव्हां जेको तव्हां पंहिंजे नाले सां सेव कयो उन ते क्लिक कंदव त उहो वापसि तव्हांजो जेको कस्टमाइज़ इंटरफेस क्रिएट कयल आहे उहो वापसि तव्हां ॾे अची वेंदो। हितां तव्हां हीउ पैनल जेको आहे कोलेप्स करे सघो था ऐं हीउ वापसि तव्हां वापसि खणी वञी हिन में हिते ई जॾहिं हीउ ब्लू निशान ॾेखारे त छॾींदो, क्लिक छॾींदो, वापसि रखी सघो था। हाणे अचूं त लास्ट टाइम पाण केसि ताईं क्लास कई हुई, हिन रेक्टेंगुलर टूल ते असां क्लास कई हुई। त हिनखे जेकॾहिं असीं रेक्टेंगुलर टूल असीं जेकॾहिं खणी करे हिन सां को शेप क्रिएट करणु चाहियूं त हीअं सिर्फ़ु क्लिक करण सां जेकॾहिं असां हिनखे साइज़ ॾींदासीं त उन साइज़ जो मिसाल हिकिड़ो फ़र्क़ु पियो मां 100 बाय 100 mm मतिलबु मिलीमीटर जो हिकिड़ो क्रिएट कयां थो त उहो बॉक्स मूंखे क्रिएट करे ॾींदो। या जेकॾहिं मां क्लिक करे 10 बाय 5 सेंटीमीटर जो क्रिएट कंदुमि त हीउ मूंखे बॉक्स में क्रिएट करे ॾींदो। ॿियो तरीक़ो कहिड़ो मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ सिलेक्ट करे तव्हां ड्रैग कंदव तॾहिं बि जेको आहे क्रिएट कंदो, ऐं शिफ्ट दॿाईंदव त हीउ हुनखे स्क्वायर में क्रिएट कंदो। ऐं जेकॾहिं तव्हां अल्ट शिफ्ट दॿाए ऐं पंहिंजो माउस ड्रैग कंदो, माउस ड्रैग करण जो मतिलबु आहे माउस खे हीअं अॻिते पोइते, ठीकु आहे दोस्तो, माउस खे अॻिते पोइते कंदव त हीउ हिते क्रिएट कंदो। स्पेस कंट्रोल ऐं स्पेस जो मूं तव्हांखे ॿुधायो हुयो त कंट्रोल स्पेस दॿाइण सां हीउ जेको आहे ज़ूम इन ज़ूम आउट तव्हां करे सघो था पंहिंजे आर्ट बोर्ड ते या पंहिंजी जेका पंहिंजो ऑब्जेक्ट जेको तव्हां क्रिएट कयो आहे। स्पेस दॿाईंदव त हथु अची वेंदो, हुन सां तव्हां पंहिंजे आर्ट बोर्ड खे अॻिते पोइते कहिड़े पासे ॾे मूव करे सघो था। जेकॾहिं तव्हां अल्ट जो बटन दॿाए ऐं हीउ जेको हीउ रूलर आहे हिन सां स्क्रोल आहे हिनखे अॻिते पोइते कंदव त ॾिसो हीअ स्क्रीन ज़ूम इन ज़ूम आउट थी रही आहे। ठीकु आहे। ज़ूम इन ज़ूम आउट। ऐं ॿियो टूल हीउ ॿुधायो मूं तव्हांखे त हिन सां ज़ूम। हाणे अॻिते था हलूं सिलेक्शन टूल ते। दोस्तो सिलेक्शन टूल जंहिंजो नालो ई सिलेक्शन आहे, उनजो कमु आहे उहो तव्हांखे जेका बि तव्हां डिज़ाइन क्रिएट कयो था या को तव्हां शेप ठाहियो था या फोटू खणी था अचो उनखे अॻिते पोइते मूव करण जे लाइ हिकु त उहो इस्तेमालु थींदो आहे। उनखे नंढो वॾो करण जे लाइ, रीसाइज़ करण जे लाइ तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था कंहिं बि शइ खे। हितां आर्ट बाउंड ते जेके आहिनि बाउंडिंग बॉक्स जेको आहे उनजी कंहिं बि हिकु पॉइंट सां तव्हां उनखे सिलेक्ट करे नंढो वॾो करे सघो था पंहिंजे ऑब्जेक्ट खे। कंहिंसां करे सघो था, तव्हां ही सिलेक्शन टूल सां करे सघो था। ऐं ॿियो हिकिड़ो इन जो ॾाढो अहम जेको आहे पंहिंजो इस्तेमालु आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे हिन जी कॉपी करणु चाहियो हिन ऑब्जेक्ट जी त उनजा बि कुझु तरीक़ा आहिनि। मिसाल फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां कंट्रोल सी त यूनिवर्सल शॉर्टकट आहे कॉपी जो, ठीकु आहे।
वो तव्हां भली कहिड़े बि सॉफ्टवेयर में हूंदो, तव्हांखे का शइ कॉपी करणी आहे त उन लाइ तव्हां कंट्रोल सी प्रेस कंदा आहियो। भली विंडोज़ हुजे, MS ऑफिस हुजे, हुन में तव्हांजो साॻियो ई कंट्रोल सी वारो ई कंट्रोल जो मतिलबु आहे कमांड हिन विंडोज़ में, ठीकु आहे। कंट्रोल सी दबाए ऐं मां कंट्रोल V दबाईंदुमि त हीउ ॾिसो मुंहिंजो ऑब्जेक्ट हिकिड़ो कॉपी थी वियो, ठीकु आहे। पर ही कॉपी हिन जॻह ते थियो आहे, हिन खां हिन जॻह ते थियो आहे, कंट्रोल सी कंट्रोल V करण लाइ। ऐं जेकॾहिं मां हाणे हिन पंहिंजे बॉक्स खे कॉपी करणु चाहियां, बिल्कुलु मां चाहियां थो सिधो जो सिधो कॉपी थिए, हिन जे बिल्कुलु बराबरि में थोरे स्पेस ॾेई करे मां हिन कॉपी करणु चाहियां त मां हिन सिलेक्शन टूल तां जेकॾहिं मां अल्टर खे दबाईंदुमि, अल्ट जो बटन दबाईंदुमि, ठीकु आहे न दोस्तो। हिन सिलेक्शन टूल खे सिलेक्ट करे मूं अल्ट जो बटन प्रेस करे ऐं जेकॾहिं मूं हुनखे हीअं ड्रैग कयो, हिन पासे ते छिकियो त ॾिसो हुनजी कॉपी ठही वेंदी, इन ई बॉक्स जी हिकिड़ी ॿी कॉपी ठही वेंदी। ऐं जॾहिं मां हिन खे छॾींदुमि, पंहिंजी क्लिक खे छॾींदुमि त हीअ जी कॉपी क्रिएट थी वेंदी, ठीकु आहे दोस्तो। हाणे मां तव्हांखे हिते हिकिड़ो अहम ॿियो हिकिड़ो शॉर्टकट ॿुधायां थो बटन, हुनखे चवंदा आहियूं असां डुप्लीकेट। हाणे जेकॾहिं मां कंट्रोल D दबायां हिनखे कॉपी करण खां पोइ कंट्रोल D त हू हुनजी डुप्लीकेट कॉपी ओतिरी ई स्पेस ते डुप्लीकेट कॉपी क्रिएट कंदो वेंदो। ऐं मां जेकॾहिं हिननि ॿिन्ही खे सिलेक्ट करे, हिननि सभिनी खे सॉरी हीअं मां माउस सां हीअं ड्रैग करे हिननि सभिनी खे जेकॾहिं सिलेक्ट करे ऐं मां हीअं अल्टर दबाए ऐं शिफ्ट बि जेकॾहिं दबाईंदुमि त शिफ्ट दबाइण सां छा थींदो, जेकॾहिं शिफ्ट खां बग़ैर मां कॉपी कयां थो, ही कॉपी त थींदो, पर ही हेॾे होॾे मूव बि थी सघे थो, हिते बि कॉपी थी सघे थो, हिते बि। पर मां चाहियां थो बिल्कुलु पंहिंजे हिन जे लाइन में थिए, बराबरि अलाइनमेंट में कॉपी थिए, त मां शिफ्ट बि जेकॾहिं प्रेस कंदुमि त ही हुनखे शिफ्ट जॾहिं मां प्रेस कंदुमि बिल्कुलु हुनजी अलाइनमेंट में हीअ ॿी कॉपी ठही वेंदी। वरी जेकॾहिं मां कंट्रोल D दबायां, हिते कंट्रोल D फॉर डॉग दबायो, कॉपी डुप्लीकेट ठही वेंदो हुननि जो, हे दबायो डुप्लीकेट ठही वियो, हे दबायो डुप्लीकेट ठही वियो, हे दबायो डुप्लीकेट ठही वियो। हे ॾिसो जेतिरा बि मूंखे खाना खपनि, कॉलम खपनि, मां हिते क्रिएट करे सघां थो। हाणे दोस्तो जेकॾहिं मां चाहियां थो, जेकॾहिं मूंखे हिकु लाइन छॾे ऐं ॿी लाइन जेको आहे रखणु चाहियां ऐं विच वारी लाइन मां कटणु चाहियां त मां छा कंदुमि, फर्ज़ कयो सिलेक्शन टूल तां मां हिननि खे हीअं करे हीअं सिलेक्ट कंदुसि, हिननि जेको आहे बॉक्स खे, ऐं मां चाहियां थो हीअ न सिलेक्ट कयां, वरी हीअ कयां त मां हिते छा कंदुमि, शिफ्ट दबाईंदुमि। मूं कीबोर्ड ते शिफ्ट जो बटन दबायो ऐं माउस सां ड्रैग करे हीअ गाना सिलेक्ट कया, हीअ बॉक्स सिलेक्ट किया। हाणे ऐं जेको आहे मां वरी हिनखे सिलेक्ट करणु चाहियां त शिफ्ट दबाए मां शिफ्ट खे प्रेस करे रखंदुमि। हाणे विच वारा जेके मां डिलीट करणु चाहियां त दोस्तो जेकॾहिं मां डिलीट करणु चाहियां, ॾिसो जेके मूं सिलेक्ट कया हुआ उहे डिलीट थी विया, बाक़ी विच में वञी कहिड़ा बचा, ही बॉक्स बचा, ठीकु आहे दोस्तो। हाणे जेकॾहिं मां हिननि खे ही त सभु हिकिड़ा मूं क्रिएट कया आहिनि, ऐं हाणे हिकिड़ो ॿियो ऑप्शन अचो त मां तव्हांखे ॾेखारियां थो। ही ॾिसो ही फिल जो ऑप्शन आहे, फिल जो मतिलबु आहे कलर फिल, ऐं ही जेको आहे स्ट्रोक, हिनखे स्ट्रोक लिखी थो अचे, ही मतिलबु आहे जेका आउटलाइन जेका तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो न, हीअ आउटलाइन ॾिसी रहिया आहियो। हाणे मूं जेको ज़ूम कयो अल्टर जी की, अल्टर जो बटन दबाए मां हीअं माउस जे व्हील खे घुमाए त ज़ूम थी वियो। हीअ लाइन ॾिसो था, हिनखे चवंदा आहिनि हीअ आउटलाइन, स्ट्रोक लाइन, ठीकु आहे। ऐं इन जे अंदरि तव्हांखे जेकॾहिं हीअ कलर करणो आहे त पोइ हिनखे चवंदासीं असीं फिल, ठीकु आहे। हीअ जेकॾहिं हिन बॉक्स खे कलर करणो आहे, हिन में अंदरि कलर फिल करणो आहे, कलर किथां फिल थींदो, कलर फिल थींदो उहो हिननि हिते हिन ऑप्शन में, हितां बि तव्हां वञी करे सघो था। पर हिते तव्हांखे ध्यानु रखिणो आहे हिकिड़ी ॻाल्हि जो, जेकॾहिं मां ही आउटलाइन वारो ऑप्शन, आउटलाइन वारो ही हुनजे मथां थो अचे, फिल जे मथां, ऐं तव्हां उते पोइ करे जेकॾहिं तव्हां हीअं सिलेक्ट कंदव कलर त ॾिसो मूं कलर त चेंज कयो, पर कलर हिते चेंज कोन थियो मुंहिंजे हिन बॉक्स में, उहो रेड ई रहियो। छो जो मुंहिंजो जेको स्ट्रोक वारो जेको बॉक्स आहे उहो मुंहिंजे फिल वारे जे मथां आहे, ऐं मां हिननि ॿिन्ही खे स्वाइप करे बि सघां थो हितां तीर खे दबाए। ऐं हिन जे लाइ मूं शिफ्ट एक्स बि हिन जो शॉर्टकट हूंदो आहे, शिफ्ट एक्स दबाईंदो त फिल कन्वर्ट थी वेंदो आउटलाइन में फिल कलर, ऐं आउटलाइन कन्वर्ट थी वेंदी फिल कलर में। ॾिसो हीअं हिन तरीक़े सां स्वाइप कंदुमि त हीअ स्वाइप थींदा पाण में, ऐं मां जेकॾहिं एक्स जो बटन दबायां त वापसि इहो फिल वारो जेको खानो आहे उहो मथे अची वेंदो, ठीकु आहे। त हितां तव्हां हिन तरीक़े सां कलर सिलेक्ट करे सघो था। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे, इन फिल खे तव्हां डबल क्लिक कयो, ठीकु आहे, डबल क्लिक कयो ऐं हिते अचो, ऐं तव्हां जेको तव्हां कलर सिलेक्ट करणो आहे उहो कलर तव्हां हिनखे फिल करे सघो था। हिकु ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे, तव्हां हितां वञी करे को बि कलर सिलेक्ट कयो त उहो कलर तव्हांजे हिन में
फिल थी उन ऑब्जेक्ट में, उन बॉक्स में। ये कलर फिल करण जा तरीक़ा आहिनि। हाणे मूं जेकॾहिं हिनखे पीलो कयो आहे, मां हिनखे पोइ इन क़िस्म जो कलर कयां, हिनखे पोइ इन क़िस्म जो कलर कयां, हिन बॉक्स खे पोइ ॿियो क़िस्म जो कलर कयां। मुख़्तलिफ़ बॉक्सनि खे तव्हां मुख़्तलिफ़ कलर ॾेई सघो था। हुन लाइ तव्हां सिलेक्शन टूल खणो, उन बॉक्स खे सिलेक्ट करे तव्हां हितां कलर पंहिंजे उन बॉक्स में जेको तव्हांखे कलर घुर्बल आहे उहो तव्हां आसानी सां फिल करे सघो था। ठीकु आहे न दोस्तों? अहिड़ी तो कुझु का सुठी हिकिड़े क़िस्म जी लॻे बि थी डिज़ाइन तौर हिनखे असां चवंदा इंट्रस्टिंग शइ क्रिएट थी रही आहे। ठीकु आहे न दोस्तों? तव्हां ही हिनखे किथां बि कलर खे किथे बि रखंदो, उहो कलर तव्हांजो न सिलेक्टेड जेको आहे बॉक्स में उहो कलर तव्हांजो फिल थी वेंदो। अच्छा, हाणे ॾिसो दोस्तों, पहिरियां ही कीअं हुयो, सिर्फ़ु अछो अछो हुयो ऐं आउटलाइन हुई। अच्छा, हाणे जे मां चयां थो हिननि सभिनी मां जेको आहे सो फर्ज़ के जेकॾहिं मां हिननि जेका आउटलाइन आहे उनजो कलर उनखे या थोरो उनखे आउटलाइन खे थोरो मां बोल्ड करणु चाहियां थो, त हितां वञी करे मूं थोरो हितां ही ॾिसो स्ट्रोक में, ऐं हितां ही मूं हुननि खे सिलेक्ट कयो ऐं उहो हिते तव्हांखे स्ट्रोक जी हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो। हुतां वञी करे पहिरियां बि इहा स्ट्रोक आउटलाइन हुई, पर पहिरियां केतिरी पहिरियां हल्की हुई, 0.25 जेको आहे सो पीटी हुई। ऐं मां जॾहिं वञी करे हितां हिनखे 1 ते कयो या 2 ते कयो या 4 ते खणी था, त उहा लाइन ॾिसो, उहा लाइन मोटी थींदी थी वञे, उहा लाइन जेको आहे बोल्ड थींदी थी वञे। ठीकु आहे दोस्तों? ही सिलेक्शन टूल सां मूं तव्हांखे अॼु ॿुधायो त तव्हां छा छा करे सघो था। सिलेक्शन टूल तव्हां खयो, अल्टर दबायो कीबोर्ड ते ऐं शिफ्ट दबायो, ऐं हिते जेकॾहिं हिनखे छॾियो त हिनजी कॉपी ठही वेंदी। हाणे मां कंट्रोल डी कंदुमि त वरी ॾिसो डुप्लीकेट हुनजी कॉपी हुन तरफ़ ठही वई। ऐं मां हिन ॿिन्ही खे सिलेक्ट करे वरी जेकॾहिं शिफ्ट ऐं अल्टर दबाए हिते रखी कंट्रोल डी दबाईंदुमि त वरी हेठि हिन पासे ॾे हीअं हिननि जी कॉपी ठहंदी वेंदी। ठीकु आहे दोस्तों? हाणे अचो त मां तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां। जेकॾहिं फर्ज़ कयो मां ही का डिज़ाइन क्रिएट करणु चाहियां, मूं ही पॉलीगॉन टूल खयो। ही कहिड़ो टूल आहे? पॉलीगॉन टूल। हे खयो ऐं मूं हिन मां हिन जी आउटलाइन ख़तमु करे छॾी। ठीकु आहे? ऐं मूं हिन में फिल कलर ते मूं हिन में सम्झो ब्लैक कलर ई मां हिनखे फिल कयो ऐं मां हिनखे अल्टर दबाए शिफ्ट दबाए हिनजी हिकिड़ी कॉपी करे छॾी। ठीकु आहे? वरी कंट्रोल डी दबायो, हिन जूं कॉपियूं ठहंदियूं क्रिएट थी वेंदियूं। हाणे ही सभु जेकॾहिं मां सिलेक्ट कयां हिते रखां थो पेज जे पंहिंजे आर्ट बोर्ड जे सेंटर ते रखी, वरी मूं अल्टर दबायो, सभिनी खे सिलेक्ट करे छॾियो आहे। अल्टर दबाए मूं हिनजी हिते हिकिड़ी हिते रखी। ठीकु आहे दोस्तों? ऐं मूं हिन ॿिन्ही खे वरी सिलेक्ट करे ॿिन्ही लाइननि खे सिलेक्ट करे वरी अल्टर दबाए मूं वरी हिकिड़ी कॉपी क्रिएट कई। ठीकु आहे? हिकिड़ी वरी मूं कॉपी क्रिएट कई साॻे मतिलबु ॿिन्ही हिननि जी लाइननि जी पॉलीगॉन टूल जा असां जेको मूं शइ क्रिएट कयो। हाणे मां ॾिसो कंट्रोल डी दबाईंदो थो वञा, कंट्रोल डी दबाईंदो थो वञा, ही ॾिसो हिकु ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो डिज़ाइन जो पैटर्न ठही वियो आहे पॉलीगॉन टूल जे ज़रिए। हाणे तव्हां हिननि सभिनीनि खे जेकॾहिं अलॻि अलॻि कलर फिल करणु चाहियो करे सघो था। ठीकु आहे? ये अलग अलग कलर फिल करणु चाहियो त करे सघो था। ठीकु आहे दोस्तों? ऐं हिननि भला सभिनी खे जेकॾहिं तव्हां हिननि जो कलर ख़तमु करे हितां कलर खे जॾहिं तव्हां हिते नन फिल्म में वञी नन ते क्लिक कंदो न, ही नन ते थी वियो। ऐं ॿियो ऑप्शन कहिड़ो आहे? कंट्रोल ज़ेड कंदुसि मां, वापसि मोटी ईंदुसि। ठीकु आहे? हिते ॾिस हाणे कलर मिक्स आहिनि त हिते ॾिसो क्वेश्चन मार्क तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। छाजे करे? हिते हिकु कलर न आहे, हिते मुख़्तलिफ़ कलर आहिनि, पर हिकु कलर वारा मां सिलेक्ट कंदुमि त हुते मूंखे को कलर शो कंदो हुन में फिल वारे खाने में। हाणे मां हिननि सभिनी खे जेकॾहिं सिलेक्ट करे ऐं ही मथां आहे, ही स्ट्रोक लाइन जे मथां आहे फिल वारो, ऐं मां हिन ते नन ते क्लिक कंदुमि त हिननि सभिनी मां जेको कलर हो उहो ख़तमु थी वियो। हाणे वापसि जेकॾहिं मां हिननि खे कलर हिकु कलर करणु चाहियां थो, ठीकु आहे, मां हिननि खे चाहियां थो कलर न हुजे पर ही सिर्फ़ु आउटलाइन हुजे, मां वञी करे हितां स्ट्रोक मां वञी करे या हितां वञी करे हिन ते डबल क्लिक करे हिते खोले हिनखे जाॾे बि खणी उन कलर जी सिर्फ़ु ही उन्हनि खे आउटलाइन मिली वेंदी, उन्हनि शेप जेके मूं शेप ठाहिया हुया उन्हनि खे। ॾिसो ही आउटलाइन में अची विया। ऐं मां हिननि खे जेकॾहिं कलर में करणु चाहियां हिनखे मां क्लिक कंदुमि, ही जेको बटन आहे हिन जी तव्हां इलस्ट्रेटर में जेको टूल यूज़ कंदा ही ॾिसो तव्हांखे स्क्रीन ते हुनजी शॉर्टकट की बि तव्हांखे जेको आहे हिते ॿुधाईंदो। हिन जी शॉर्टकट की कहिड़ी आहे? हिन टूल खे जेकॾहिं तव्हां इस्तेमालु करणु चाहियो था
जेकॾहिं तव्हां माउस खे हिन पासे ते न बि खणी अचो, हितां माउस सां न कयो त कंट्रोल एक्स दॿाईंदा कीबोर्ड सां त इहे पाण में स्विप थींदा, इहे टूल कलर फिल में तब्दील थींदो ऐं फुल कलर में तब्दील थींदो। ठीकु आहे दोस्तो, इहो ॾिसो, इहो असां अॼु जो क्लास असां हिते ई रखूं था। उम्मीद आहे त तव्हांखे क्लास पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो आहे त कमेंट्स करे यूट्यूब ते ज़रूरु ॿुधायो। यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जेकॾहिं फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त बि तव्हां यूट्यूब चैनल खे वञी लाज़िम सब्सक्राइब कयो। सिंधी कंप्यूटर अकेडमी जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे सब्सक्राइब कंदा त मां मूंखे अञा वधि ख़ुशी थींदी। त ऐं जेके उते अची करे कमेंट्स ज़रूरु कयो, कंहिं दोस्त मुंहिंजो ही वीडियो ॾिसनि था ऐं कंहिं इरादो कयो आहे हीउ प्रोग्राम सिखण जो। बाक़ी प्रोग्राम इंस्टॉलेशन जे हवाले सां मूं कल्ह वीडियो तव्हांखे ॿुधायो त मूं अपलोड कई, पर उहा जेको आहे हटी चुकी आहे। ऐं पर जेकॾहिं तव्हांखे उन बाबति का बि गाइडलाइन खपे, उन बाबति तव्हांखे कुझु बि पुछिणो आहे त तव्हां मूंखां व्हाट्सअप नंबर ॿुधायो आहे, मुंहिंजो फेसबुक आहे, मैसेज करे मूंखां तव्हां पुछी सघो था। मां तव्हांखे बिल्कुलु गाइड कंदुमि ऐं तव्हां आसानी सां तव्हांखे सॉफ्टवेयर मिली वेंदा। त दोस्तो लैपटॉप वठो ऐं जेको आहे स्टार्ट कयो। अॼु स्टार्ट कंदव त तव्हां ईंदड़ 5-6 महीननि में तव्हांखे बाक़ाइदा हिन शइ जी महारत थी वेंदी। न सिर्फ़ु मां तव्हांखे पंहिंजो ही डिज़ाइनिंग जा सॉफ्टवेयर सेखारे रहियो आहियां, पर उन सां गॾोगॾु कंप्यूटर जी बि तव्हांखे ऑपरेटिंग जो बि तव्हांखे थी वेंदो जेको आहे सो पंहिंजो तजुर्बो। उन ते बि मां हाणे जेको आहे विंडोज़ कीअं ऑपरेट कजे, कंप्यूटर कीअं ऑपरेट कजे, उन ते बि मां वीडियो अलॻि सां ठाहींदो रखंदो वेंदुमि। त दोस्तो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो। वीडियो पसंदि आई हुजे त हिनखे शेयर कयो। शेयर कंदो त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। महिरबानी।